नाज़ खे अपडेट कंदालू। अहम ख़बर है मिठी मां सिक्योरिटी गार्डन जे मुबैना तशद्दुद में फौत थियल पोरियत दो भील वारे मामले बाबत अदालत कत्ल केस जे मुख्य जवाबदार कमांडर काशिफ रज़ा जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, मिठी मां अहम ख़बर वठी पहुचाई पिया। सिक्योरिटी गार्ड्स जे मुबैना तशद्दुद में फौत थियल पोरियत दो भील वारे मामले में अदालत कत्ल केस जे मुख्य जवाबदार कमांडर काशिफ रज़ा जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। आगाह कयूं पिया। मिठी मां सिक्योरिटी गार्ड्स के मुबैना तशद्दुद में फौत थियल पोरियत दो भील वारे मामले में अदालत कत्ल केस के मुख्य जवाबदार कमांडर काशिफ रज़ा जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी आहे। खे अपडेट कंदालू। मिठी मां सिक्योरिटी गार्डन जे मुबैना तशद्दुद में फौत थियल पोरियत दो भील वारे मामले में अदालत कत्ल केस के मुख्य जवाबदार कमांडर काशिफ रज़ा जी ज़मानत वारी दरख्वास्त के रद्द करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां एजाज़ वज़ीर खान। जी एजाज़, वधीक अपडेट कजो। सिक्योरिटी गार्डन जे असां क़त्ल थी वियल पोरत दो भील वारो मामलो जेको आहे उहो अदालत में हलंदड़ आहे। अदालत सॻोरी अॼु हिकु भेरो ॿीहर जेको केस जो मुख्य जवाबदार कत्ल केस जो मुख्य जवाबदार कमांडर काशिफ आहे, काशिफ रज़ा, उनजी ज़मानत जेका आहे हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾी आहे। उते नाम्यारे कानून वकील वसंत थरी जेको आहे उन दो भील जे केस जी पैरवी कई आहे। उनखां पोइ पहिरीं अॻु में हिकु भेरो अॻु में ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी वई, उहा रद्द कई वई ऐं अॼु वरी ॿीहर तव्हांखे ॿुधायां दो भील जे केस में ऐं जेको मुख्य जवाबदार कमांडर काशिफ आहे उनजी ज़मानत रद्द कई वई आहे। ठीक है एजाज़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।